गड भी रहो ने पासे अनिल भाई रमेश भाई अचन रमेश भाई एक्चुअल भावनगर सिंधी समाज युवा संगठन नाले संस्था ता सभनी से परिचय है युवा संगठन जी टीम जो परिचय है केडी मल ताए बारे ने नाम वरतो होंदो केडी मल झूलेलाल चौक ते ता बीठा होंदा केडी मल एजुकेशन सेमिनार में रहा होंदा किथे न किथे ता के न संस्था जो नालो किथे न किथे उन जो कम ता के दिसण मिलो होंदो भावनगर सिंधी समाज युवा संगठन अज खां 40-50 डी अग ठीक है पंहिंजे भावनगर जा प्रसिद्ध गायक कलाकार श्री भाई काछेला इते बीठा आहिनि उन्हनि जे लाइ बि ज़ोरदार भई ताड़ियूं थी वञनि इन्हनि हिकिड़ो सुझाव असांखे ॾिनो कि पाण 40 ॾींहं अलॻि अलॻि घरनि में वञी करे पाण प्रोग्राम जी सेवा ॾियूं बिना मूल्य पंहिंजो टाइम रोज़ ॾेई करे ई सेवा ॾियनि पिया ऐं 40 ॾींहं इन्हनि इहो प्रण कयो कि हर हिकु घर में जेको बि आमंत्रित कंदो उन्हनि जे घर बाक़ी सॼी व्यवस्था बि असां करे वेंदासीं ऐं उन्हनि जे घर बिना मूल्य इहो कार्यक्रम जो आयोजन थिए ऐं उन खां जेके आहिनि सिर्फ़ु टोकन रूप असां 250 रुपया नकी कयासीं उहो बि जेको असांखे ॿियो ख़र्च थिए थो उन जे लाइ असांखे उहो मिले ऐं बाक़ी जेको बि पैसो मिले उहो सभु युवा संगठन जी तव्हांखे पकी पहुच मिली वञे ऐं उहे पैसा जेके आहिनि तव्हांजा मुंहिंजा सिंधी समाज जा जेके ॿार आहिनि हायर एजुकेशन में जो पढ़ाई कंदा आहियूं उन्हनि खे जे तकलीफ़ पवंदी त भविष्य में असां उन्हनि जे लाइ हिकिड़ो फंड डेवलप करे रहिया आहियूं उहे पैसा हुन में वञनि त हिन सुठे वीचार जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि एॾो ज़बरदस्त प्रण खणण वारा ऐं असांजा हींअर युवा संगठन टीम जा पूर्व प्रमुख श्री अनिल भाई चोइथाणी हिते हाज़िर आहिनि हा गॾु गॾु सन रेसिडेंसी पंहिंजी जेकी फैमिली आहे पंहिंजा परिवार जा सभिनी खां वरिष्ठ रमेश भाई सेवाणी ते आया आहिनि किशोर भाई सुठी महिनत कई पिया उहे बि हिते आहिनि गणेश महोत्सव सॼो संभाले जेके बीठा हुआ 2 साल नानू भाई उहे बि हिते बीठा आहिनि ऐं शिलू भाई हिते आया आहिनि हाणे कुझु ॾींहं ई बाक़ी रहिया आहिनि हिन खां पोइ प्रोग्राम में शायदि इलाही थोरा ई रहंदा बाक़ी ऐं शिलू भाई त न पिया कनि पर असां हिननि जो शाल पाए करे अॼु हिते सन्मान करणु आहियूं ही भले न चवनि पर असां अधिकार सां रमेश भाई ऐं अनिल भाई खे वेनती कंदुमि हा उन सभिनी जो बि थींदो पर असां शिलू भाई जो पाण केतिरियूं ताड़ियूं वॼाईंदासीं इहो आवाज़ बंदि थी वञे शिलू भाई जो सां गॾु गॾु देवन भाई 40 ॾींहं पंहिंजा हरेश भाई बाजीगर उहे बि अॼु इहे कलाकार पंहिंजा आहिनि केसीओ वारा त इहे त सेवा ॾियनि ई पिया निस्वार्थ सेवा तव्हांखे पंहिंजे घर प्रोग्राम कराइण जो बि टाइम कान्हे हे सभिनी जे घर वञी करे प्रोग्राम कनि पिया ऐं उन में बि कुझु वठिणो कोन्हे त इन जे लाइ खरेखर धन्यवाद आहे लाल साईं जो महिमा वधाइनि पंहिंजा इष्टदेव भॻवान श्री झूलेलाल साहिब 2007 संवत 2007 में हुनजो जन्म थियो ऐं हुन खां पोइ पंहिंजी हुननि अची करे रक्षा कई पाण इलाही नंदन ते भुलिजी वेंदा आहियूं पंहिंजे इष्टदेव खे भुलिजी वेंदा आहियूं पंहिंजी कुलदेवी आहे हिंगड़ाज मां हुनखे बि भुलिजी वेंदा आहियूं ऐं इन करे किथे न किथे पाण दुखी थिया आहियूं किथे न किथे पंहिंजे आनंद में कमी आई आहे किथे न किथे पाण खे तकलीफ़ूं वरी आयूं आहिनि साम्हूं त पंहिंजे इष्टदेव खे सभिनी खां पहिरीं यादि कयो पंहिंजे कुलदेवीअ खे सभिनी खां पहिरीं यादि कयो तव्हांजा माता पिता ऐं पंहिंजा गुरु इनका सवाइ ॿियो कुझु बि कोन अथव इहो ख़ासि ध्यान ते खणंदा वरी हिकु दफ़ो ताड़ियूं ऐं हाणे पाण लाल साईं जी जेकी हा पहिरीं शुरू एक्चुअली जंहिं ॾींहं खां मां लाल साईं जो प्रचार चालू कयो आहे मुंहिंजे सतपुर जी कृपा थी आहे साईं कपूराम जी कृपा थी आहे लाल साईं जो प्रचार जॾहिं खां चालू कयो आहे समाज में मुंहिंजो नालो वधी वियो आहे इहा लाल साईं जी कृपा ऐं हिन साल जा हक़दार मान आहियां उन कारण ॿुधायां त असांजे घर जंहिंमहिल सिंधी युवा संगठन जा सभु मेंबर घर आया त उन्हनि चयो तव्हांखे कोई फ्री में बि चइनि त असां ख़र्चु असां ॾींदासीं इहो भावनगर सिंधी समाज युवा संगठन जो वॾो संकल्प हो हिन जो बि संकल्प इहो ई हो त घर घर में झूलण जी जोत जॻे असांजी ॿी काई तमन्ना न आहे ऐं मां हाणे दिलि सां हीअ जेका शाल पाती आहे इहा छो जो असां ॾिसो इहो तॾहिं बि रहंदो आहे इहो पियो हूंदो कंपा हूंदी आहे तेल बि हूंदो आहे पर माचिस न हुजे त ॾीओ ॿरंदो हां हिननि माचिस रूपे करे असांखे रोशन कयो आहे इन करे मां ॾिसो जेका हक़ीक़त आहे मुंहिंजो बि अरमान पूरो थियणु घुरिजे मुंहिंजो बि अरमान हिकु मिंट ख़ाली हाणे बेटा दॿाए थोरा ताड़ियूं वॼाए असां
असां 40 ॾींहं संकल्प कयो आहे, हे संकल्प आहे असांजो त असां कंहिंजे बि घर मां शाल न वठंदासीं। इन कारण ॿुधायां छो जो हिते असांजो सम्मान थियो, ॿियो कोई जोत जॻाए, हे मां पंहिंजो अहंकार नथो कयां, मां थैंक यू इन्हनि सम्मान कयो मुंहिंजो, पर असां कंहिं करोड़पति घर में वेंदा आहियूं त हुन खां टुवाल न वठंदा आहियूं, छो जो ग़रीब कोई रखाए त पोइ 5 टुवाल काॾा आणे, हिकु टुवाल 70-80 रुपया मिले थो, 500 रुपया टुवाल जा ख़र्च करे। इन करे असां निर्णय कयो आहे, देवदास मां कीबोर्ड वाला कल्पेश भाई हरभाई भाई टुवाल कंहिंजे घर में न वठो, भले करोड़पति घर हुजे चाहे ग़रीब जे घर हुजे, तव्हां असांखे प्यार ॾिनो, असांखे उहो करोड़ जो समान आहे ऐं झूलेलाल जी जोत जॻायो, सभिनी जो जीवन रोशन थिए, मुंहिंजो इहो ई अरमान आहे। जय झूलेलाल, सिंधी समाज की जय।